बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गाज़ी खान जमाली चेयरमैन मरकज़ी इलेक्शन कमेटी पेटीएल ऑफ सिंध, मूंसां गॾु मुंहिंजो सेक्रेटरी मरकज़ी इलेक्शन कमेटी जो साईं अमाला खान बार ऐं मेंबर मरकज़ी इलेक्शन कमेटी जो साईं अरबाब अली बरियार साहब। असीं पूरी बाक़ी जेको असांजो हिकिड़ो मेंबर आहे साईं वाइस चेयरमैन पंहिंजो तुफ़ैल अहमद महमूद साहब, उते कोई सिजावल में साबिक़ा सदर हुयो असांजो ख़लीफ़ो रसूल बश थियो, उनजी घरवारी जी फ़ोन थी वई, साईं सां फ़ोन ते राबितो थियो। साईं चयो त मां शिरकत नथो करे सघां ऐं तव्हां भली जेको आहे शेड्यूल अनाउंस करे सघो। उन शिरकत खां माज़रत कई कंहिं मजबूरी सघो। मां इन शेड्यूल अनाउंस करण खां पहिरीं सॼी सिंध जे उन्हनि सभिनी तालकनि खे जेके 8 तारीख़ ते बिना मुक़ाबले थिया, जेके 8 तारीख़ इलेक्शन में खटिया या 9 तारीख़ ते बिना मुक़ाबले थिया ऐं 15 तारीख़ ते जिन जिन यूनिटनि में इलेक्शन हुई उहे पंहिंजो इलेक्शन जे मुक़ाबलनि में खटिया आया। मां उन सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो ऐं मां शुक्रियो बि अदा कयां थो कि सॼी सिंध असां सां भरपूर सहकार कयो। छो जो वॾे मां वॾो जेको मरल हूंदो आहे उहो बुनियादी जेको यूनिटनि जी इलेक्शन हूंदी आहे उहो मरल हूंदो आहे। असां वटि तक़रीबन असां जेका कैलकुलेशन कई आहे उहा सिंध जे 90,000 जे क़रीब असां वटि जेका मेंबरशिप थी आहे, उन में हिकिड़े ज़िले असांजे टंडे मामन खान हिसो न वरितो आहे, उन खे माइनस करे बाक़ी असां वटि इहा मेंबरशिप थी ऐं तमामु घणो सिंध जे उस्ताद असांजे शेड्यूल खे मोट ॾिनी, असां सां सहकार कयो ऐं वरी बि हिकु दफ़ो उन्हनि सभिनी कामयाब जेके इलेक्शन में कामयाब थिया, जेके बिना मुक़ाबले थिया, सभिनी दोस्तनि खे मुबारक। दोस्तों, अॼु पहिरें मरहले मुकमल यूनिटनि जे इलेक्शन जे मरहले मुकमल थियण खां बाद में अॼु असांजी इलेक्शन मरकज़ी इलेक्शन कमेटी ज़िलनि जे शेड्यूल जी अनाउंसमेंट तां असीं वञूं पिया त अॼु जेका असांजी आहे आल सिंध पेटीएल जी मरकज़ी इलेक्शन कमेटी जो दस्तूरी इजलास अॼु 1/3/2026 बड़ौदा अचर ते पेटीएल जी मरकज़ी ऑफिस में हैदराबाद में थी। इलेक्शन कमेटी जे चेयरमैन गाज़ी खान जमाली जी सदारत में इजलास में पेटीएल इलेक्शन कमेटी जे मरकज़ी चेयरमैन गाज़ी खान जमाली समेत मरकज़ी इलेक्शन कमेटी जे सेक्रेटरी साईं अमाला खान बार ऐं मेंबर साईं अरबाब अली बरियार शरीक थिया। जॾहिं दिमाग़ में ज़िक्र करे चुको हुउसि त असांजो वाइस चेयरमैन खे हुते लोकल काई फौतगी थी, उन सबबु जेको आहे शिरकत न करे सघियो। अॼोके इजलास जी शुरूआत कलाम पाक सां थी, जेका सआदत असांजे मरकज़ी इलेक्शन कमेटी मेंबर मोहतरम अरबाब अली बरियार जिन खे हासिल थी। इजलास में इलेक्शन जे बुनियादी यूनिटनि जे पहिरें मरहले खां बाद में इलेक्शन जे ॿिए मरहले में ज़िले इलेक्शन जेका आहे उन्हनि जे शेड्यूल जो 2025-26 साल जो ऐलान इंग्रित कजे थो। 5/3/2026 ते जेके अॻूणा ज़िलनि जा जेके असांजा उहिदेदार हुया उहे पंहिंजो उते ज़िले इलेक्शन कमेटियुनि वटि जमो कराईंदा पंहिंजूं चार्जूं सुबुह जो 9 खां शाम 5 वॻे ताईं उते ज़िले हेडक्वार्टर में। 8/3/2026 ते हतमी वोटर लिस्टूं जेके यूनिटनि में कामयाब थी आया आहिनि उन्हनि ज़िलनि जूं लिस्टूं तयारु थींदियूं। उहे हतमी वोटर लिस्टूं असांजी मरकज़ी ऑफिस मां ऐं नॉमिनेशन फॉर्मनि जा सेट उहे ज़िले चेयरमैन जेके आहिनि उहे असां वटां अची जेको आहे सो वसूल करे वेंदा। 8/3/2026 ते सुबुह जो 9 खां शाम 4 वॻे ताईं मरकज़ी ऑफिस मां अची वसूल कंदा। 9/3/2026 ते ज़िले इलेक्शन कमेटियुनि खां नॉमिनेशन फॉर्म जेके ज़िले जा कैंडिडेट सदारती कैंडिडेट या जेके पैनल बीहंदा उहे 9/3 ते जेको आहे उहो उतां पंहिंजे हिननि खां ज़िले इलेक्शन कमेटियुनि खां नॉमिनेशन फॉर्म वसूल कंदा सुबुह जो 9 खां वठी शाम 4 वॻे ताईं ज़िले हेडक्वार्टर में। 10/3/2026 ते नॉमिनेशन फॉर्म उते ज़िले इलेक्शन कमेटियूं जेके आहिनि उन्हनि वटि ज़िले हेडक्वार्टर में उहो फॉर्म जमो थींदा सुबुह जो 9 खां मंझंदि 3 वॻे ताईं। 10/3/2026 ते नॉमिनेशन फॉर्म जी जांच पड़ताल बाद उन्हनि खे जेको आहे रद्द या बहाल करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। 3 खां 4 वॻे ताईं ज़िले हेडक्वार्टर में उहा ज़िले इलेक्शन कमेटी उते कंदी। 10/3/2026 ते नॉमिनेशन फॉर्म ते एतिराज़ दाख़िल कराइण लाइ पैनल जे नॉमिनेशन फॉर्म जी तस्दीक थियल फोटो कापियूं ज़िले इलेक्शन जे चेयरमैन खां उतां वसूल कंदा 4 बजे खां शाम 5 वॻे ताईं। नॉमिनेशन फॉर्म ते एतिराज़ दाख़िल कराइण जे लाइ 11 तारीख़ 11/3/2026 ते नॉमिनेशन फॉर्म ते एतिराज़ दाख़िल कराइण लाइ सुबुह 9 खां मंझंदि 12 वॻे ताईं
वो दाख़िल कराए सघनि था एतिराज़। पोइ ज़िले हेडक्वार्टर ज़िले चेयरमैन वटि 11/3 साॻी तारीख़ ते नॉमिनेशन फार्मनि ते एतिराज़नि ते फ़ैसिले जी पधिराई मंझंदि 12 खां शाम 4 वॻे ताईं उहो ज़िले चेयरमैन ज़िले हेडक्वार्टर में कंदो। 12 तारीख़ ते 12/3/2026 ते नॉमिनेशन फार्मनि तां हथु खणणु सुबुह 9 खां मंझंदि 2 वॻे ताईं को बि कैंडिडेट उहो हथु खणी सघे थो, उहो ज़िले चेयरमैन वटि पंहिंजी लिखत जमो कराईंदो। 12/3/2026 ते नॉमिनेशन 13/3/2026 हतमी पैनलनि जी पधिराई सुबुह 9 वॻे खां शाम 4 वॻे ताईं उते ज़िले हेडक्वार्टर में कई वेंदी। 14/3/2026 ते चूंड निशान अलाटमेंट कराइण लाइ दरख़्वास्त उहे जेके कैंडिडेट या पैनल जेके पैनल जो सरबराह उहे 14/3/2026 ते दरख़्वास्त ॾींदा सुबुह जो 9 खां मंझंदि 12 वॻे ताईं ज़िले हेडक्वार्टर ज़िले इलेक्शन कमेटी। 14/3/2026 हतमी पैनल खे निशान अलाट करणु सुबुह 9 खां मंझंदि 2 वॻे ताईं उहो ज़िले जे इलेक्शन कमेटी जेका हूंदी त ज़िले हेडक्वार्टर में उहो निशान अलाट कंदी। 29/3 पोलिंग जो ॾींहुं आहे, इहो आचर जो ॾींहुं थिए थो ईद खां बाद में जेको आहे पंहिंजो आचर जेको अचे थो उहो पोलिंग जो ॾींहुं आहे सुबुह जो 9 खां शाम 5 वॻे ताईं बिना के वक़्फ़े जे ज़िले हेडक्वार्टर में उहा पोलिंग जेका आहे उहा कई वेंदी। उन खां बाद में जेकॾहिं मुबादा जिते जिते इलेक्शन थिए थी उते जेकॾहिं को एतिराज़ या अपील अचे थी त 2/4/2026 इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ु मर्कज़ी इलेक्शन कमेटी वटि अपील दाख़िल कई वेंदी सुबुह जो 9 खां शाम 4 वॻे ताईं मर्कज़ी ऑफिस हैदराबाद। 5/4/2026 इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ु मर्कज़ी इलेक्शन कमेटी वटि पहुतल अपीलुनि ते ॿुधणी थींदी सुबुह जो 9 खां शाम 4 वॻे ताईं मर्कज़ी ऑफिस हैदराबाद। 6/4 ते उहे जेके अपीलूं या एतिराज़ जेके असां वटि मर्कज़ी ऑफिस में पहुचंदा उन्हनि ते फ़ैसिलो करे पोइ कामयाबी उम्मीदवारनि जा नोटिफिकेशन जारी कंदासीं। 6/4 ते फ़ैसिलो करे उन खां बाद में शाम जो 4 वॻे ताईं मर्कज़ी ऑफिस में। नोट आहे त तमामु सदर साहिबान जेके तालुकनि जा सदर साहिबान उन्हनि खे हिदायत थी कजे जिन जा बि तालुके सतर जे निकितल नोटिफिकेशन में उहिदा ख़ाली पिया आहिनि, को फ़ौत थी वियो आहे इन दौरान, को रिटायर करे वियो आहे या को इलेक्शन मुहिम दौरान जेकॾहिं को इस्तीफ़ा ॾेई वियो उहो उहिदो ख़ाली आहे। उन सबबु जे करे जेकॾहिं को ख़ाली पियल उहिदो आहे त उहे पंहिंजूं जेके वर्किंग कमेटियूं मुकमल करे उहो वर्किंग कमेटी जे ज़रिए वरी उहिदो भरे देरि खां देरि 6/3/2026 ताईं मोकिले ॾियनि त जीअं उहो जेको हतमी वोटर लिस्ट में उहो उहिदो भरे सघिजे ऐं ज़िले जी जेका लिस्ट आहे उहा मुकमल थिए। न मोकिलींदा उन जा पाण ज़िम्मेवार हूंदा, उहा ज़िले जी हतमी वोटर लिस्ट में उहो उहिदो या उहो नालो शामिलु न कयो। आख़िर में वरी बि हिकु दफ़ो सिंध जे सभिनी तालुका जेके इकठे आया बिना मुक़ाबले इलेक्शन में सभिनी खे मुबारकबाद हुजे। ऐं ॿी हिकिड़ी गुज़ारिश इहा आहे असां वटि जेके अपीलूं पहुतल हुयूं उन्हनि में असांजे हैदराबाद सिटी जी जेका इलेक्शन हुई उहा 15 तारीख़ ते थी हुई ऐं उन 15 तारीख़ जी इलेक्शन थियण खां बाद में असां वटि जेको सिटी अलायंस पैनल आहे उनजी असां वटि अपील पहुती जंहिंजी असां कल्ह ॿुधणी रखी धुरियुनि खे असीं इतला बि कयो त उन्हनि कल्ह असां वटि जेको आहे सो अचिणो हो उन्हनि खे, पर असांखे उन्हनि खां मजबूरी शो कई उहो न अची सघिया। असां वरी उन्हनि खे चयो त भला अॼु 1 तारीख़ ते अचनि जॾहिं तव्हां मर्कज़ी ऑफिस में देरि खे त देरि 1 बजे ते तव्हां अचो, असीं तव्हांजो मौक़ुफ़ ॿुधूं ताकी असांखे फ़ैसिले करण में सवलाई थिए। हाणे हिमत कई असां ते कल्ह बि कोन आया, अॼु बि कोन आया, लिहाज़ा असां इहो सम्झूं था त छा मसइलो आहे उन्हनि जे न अचण जो। असीं फ़िलहालु जेका अपील आहे उनखे असीं जेको आहे मनसूख़ कयूं था। असां उन्हनि खे मौक़ो ॾिनो ॿुधण जो ऐं हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयोसीं, उहो हुनजो हक़ु हुयो अपील करणु, पर उहो अपील असां हुनजी उहा मंज़ूर बि कई हुई ॿुधणी जे लाइ। पर अॼु उहो आख़िरी ॾींहुं ते बि असां बार बार राब्तनि में रहूं था, सेक्रेटरी साहिबु राब्तनि में रहे थो, पर उहो अचण खां जेको आहे सो माज़रत उन्हनि ज़ाहिर कई आहे। हुनजो लोकल सबबु छा आहे उहो पाण घुमी ॼाणींदियूं। बहरहाल अॼु उन अपील जी जेका ॿुधणी आहे मां सम्झां थो उहा उनजी ॿुधण जी गुंजाइश उहा ख़तमु आहे। असीं शेड्यूल ते ज़िले जो असां ऐलान करे छॾियो आहे ऐं जहिड़े नमूने सां तालुकनि जा इलेक्शनूं थी वयूं ऐं ख़ैरख़ूबी सां दोस्तनि साथ ॾिनो। असीं वरी बि चऊं था जमहूरी अमल आहे, इलेक्शन जमहूरी अमल आहे ऐं इहो जेको आहे हिकिड़ो खटींदो हिकिड़ो हाराईंदो। पोइ वरी बि चऊं था त जहिड़े नमूने सां असांजो तालुकनि जे शेड्यूल में भरपूर साथ ॾिनो आहे सिंध जे उस्ताद, अहिड़े नमूने सां ज़िले जे इन इलेक्शन शेड्यूल में बि पंहिंजो हिसो वठंदा आहिनि जमहूरी अमल में।
के बिना मुक़ाबले के इलेक्शन वारे ॾींहुं 29 तारीख़ ते जेका पोलिंग जो ॾींहुं आहे उन ॾींहं ते ख़ासि इहा हिदायत आहे दोस्तनि खे हिकु खटींदो हिकु हाराईंदो जेको बि खटींदो हिक ॿिए खे भाॻु ॾेई ऐं मुबारकबाद पेश करे ऐं हिन ॿिए मरहले खे बि असांजो साथ ॾींदा मुकमल कराइण में तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।